बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब स्पीकर, सभिनि खां पहिरीं थी जेका रेवोल्यूशन असांजे जाम साहब आंदी असीं इनके कंडेम्प्ट कयूं था। ऐं मां पीटीआई जे भाइरनि खे ॿुधाइण चाहियां थो त नैब ऐं इन्हनि केसनि खां ऐं तव्हांजे इन कूड़नि केसनि खां लाराइण वारा न आहियूं। असां 11 साल 8 महीना आसिफ साहब इन केस बि विड़िया, इन नैब खां ई आज़ादी वरिती। मां उन ॾींहं लाइ परेशान आहियां जंहिं ॾियारे ते इहे ॿाहिरि जेके उते बी नारा हणनि था नैब जे लाइ, इहे नैब जे केसनि में फाथल हूंदा जेके 11 महीननि में इन पैसा असांजे सिंध जे अवाम जा पैसा रोकिया ऐं फेडरल गवर्नमेंट में जेका तबाही इन्हनि कई आहे उन ॾींहं जे लाइ तयारु हुजनि पंहिंजे। ऐं उन खां पोइ मां इहो चवणु चाहींदुसि त सिंध लाइ अलॻि नैब आहे, पंजाब लाइ अलॻि नैब आहे। पंजाब वारी नैब किथे वई? केपीके जी नैब निंड पई आहे। जेके उते मेट्रो जो प्रोजेक्ट थियो उहो नैब छो नथी खणे? उहा केपीके जी नैब निंड पई आहे। उहो परवेज़ खटक खां पुछाणो छो नथी करे त जेको तूं 17 अरब जो हिकिड़ो प्रोजेक्ट आंदो जेको 75 अरबनि में वञी पहुतो आहे, उहो पुछाणो छो नथो थिए? भला उहा नैब काॾे वई जेका हलीमा बाजी लाइ हुई? उहा नैब काॾे वई? पंजाब लाइ अलॻि नैब आहे, केपीके लाइ अलॻि नैब आहे, सिंध लाइ अलॻि नैब आहे। खुदाया इहे न कयो। असां नैब खे मोह ॾियण जहिड़ा आहियूं, असीं सियासी वर्कर आहियूं, सियासी पार्टी सां वाबस्ता आहियूं। इन नैब खे मोह ॾींदासीं, ॾिनो अथऊं ऐं रहंदासीं। पर तव्हां पंहिंजे उन ॾींहं खे यादि कजो जॾहिं उहो ॾींहुं आयो त इंशा अल्लाह ताला तव्हां ॻोल्हे बि न लभंदव हिते। तव्हांजी वॾी महिरबानी। वरी बि इहो नारो हणंदुसि सभिनि ॿाहिरनि लाइ, जीए भुट्टो।